वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़ SGO सब डिवीज़न पिरालो जी नाजाइज़नि ख़िलाफ़ पिराले शहरनि जा माण्हू रोडनि ते निकिरी आया। SGO बिना जवास ज़बरदस्ती घरनि में दाख़िल थियण जी कोशिश करे रहियो आहे। शहरी रोकड़नि ते 1.5 लख रुपयनि जा बिल जारी करे छॾिया। शहरनि पारां करप्ट SGO ख़िलाफ़ जांच करे शहरनि सां इंसाफ़ कयो वञे। वॉइस ऑफ पिराले ब्रेकिंग न्यूज़ कोई भी असांखे डिटेक्शन नहीं पई हम का जीअं त डॉक्टर साहब घर आयो न का चोरी न का ॻाल्हि बिल पेमेंट चईंदा मूंखे घर अंदरि अचण जो मां बाबा तोखे अंदरि छो अचणु ॾियूं तूं विस्की पिया तो अंदरि ते छो ॾियूं कहिड़ो तो घर अंदरि अचणु इन हिसाब सां ॻाल्हाए वञी करे असां बिल डिटेक्शन ठाहे मोकिलिया अथई असां बाक़ाइदा नाजाइज़ कई अथई जेका ग़लति आहे सरासर 4 अगस्त जो आहे बिल में जून ऐं जुलाई लिखियलु आहे हे तव्हां ॾिसो नकुली बिल पंहिंजो हथ ठाहे मोकिलियो जीअं असांखे पैसा ॾियनि मंथली 20-25 हज़ार बिल मोकिलिया आहिनि हे कोई बिल ई न आहे वापदा जो हे पंहिंजो हथ बिल ठहियलु मोकिलियो आहे हे असां इंसाफ़ करण जांच करे इन खे हटायो वञे पिराले मां जेको शराब पी करे वण जे घिटनि में पियो दिमाग़ मौल में अचे थो त मूंखे घर वठी हलो छो तो घर वठी हलो कहिड़ो हक़ आहे घर वठी हलण जो Yeah.